अस्सलाम वालेकुम दोस्तों, हमेशा वांगुरु अॼु असां पंहिंजी क्लास खे वरी अॻिते वधाईंदे सिंधी ॿोली जा 5 नवां लफ़्ज़ सिखंदासीं। इन खां पहिरीं पाण जेके लफ़्ज़ सिखियासीं रेमाड़ी, ज़े ज़ंजीर, सीन सीटी, शीन शीं, स्वाद सूफ़ या स्वाद संदूक, पोइ ज़्वाद ज़ईफ़, तोए तोतो, ज़ोए ज़ालिम, ऐनक, ग़ैन गालीचो। ये 5 लफ्ज़ ज़्वाद ज़ईफ़, तोए तोतो, ज़ोए ज़ालिम, ऐनक, ग़ैन गालीचो। ये 5 लफ्ज़ चङी तरह यादि कजो त जी पाण अॻियां सिंधी ॿोली खे सिखी सम्झी ऐं पढ़ी सघूं। महिरबानी।